हुकूमत ऐं पीटीआई विच में राब्ता बहाल, ॻाल्हियुनि लाइ पार्लियामेंट जो प्लेटफॉर्म इस्तेमाल करण जो फ़ैसिलो। क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज साबित सां पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर, मुखालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब ऐं साहिबज़ादा हामिद रज़ा जी मुलाक़ात। ॻाल्हियूं कंहिं बि अॻुवाट शर्तुनि खां सवाइ थींदियूं। ॻाल्हियुनि जो मक़सदु सियासी अदम इस्तेहकाम ऐं छिकताण में घटिताई आणणु आहे। ॿिन्ही धुरियुनि में मुलाक़ात दौरान इतफ़ाक़। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त तहरीक इंसाफ़ बानी खे इक़्तिदार में आणींदड़नि में फैज़ हमीद सभिनी खां अॻिरो हो। ॿिन्ही में भाईवारी 9 मई ते बि हुई ऐं बाद में बि हलंदी रही। शाहिदनि मां ज़ाहिर थियो त कहिड़ी तरह 2019 ईस्वी जी चूंडुनि में धांधली कई वई। पीटीआई बानी जी इक़्तिदार वारे दौर में केतिरनि ई सिविलियन जो फ़ौजी ट्रायल थियो। तहरीक इंसाफ़ बानी जे मिलिट्री ट्रायल बाबति कानून फ़ैसिलो कंदो। फैज़ हमीद खे बचाइण लाइ पीटीआई बानी सिविल नाफ़रमानी जी कॉल ॾिनी। फैज़ हमीद जो रुगो कोर्ट मार्शल ई न थींदो पर खेसि सज़ा बि मिलंदी। पीपल्स पार्टी तरफ़ां हुकूमत आॾो रखियल मुतालबनि तां पोइते न हटण जो फ़ैसिलो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॻाल्हियुनि वारी कमेटीअ खे मुतालबनि ते क़ाइम रहण जी हिदायत करे छॾी। हुकूमत सां कयल ॻाल्हियुनि बाबति रिपोर्ट बिलावल भुट्टो ज़रदारी खे पेश कई वई। पीपी क़यादत जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जा समूरा मुतालबा जाइज़ आहिनि। हुकूमत तरफ़ां तइ थियल मामलनि ते ॿीहर ॻाल्हियूं अफ़सोसनाक अमल आहे। पीपी अवाम ऐं सूबनि जे हक़नि लाइ ॻाल्हियूं जारी रखंदी। पाकिस्तान उम्मा काउंसिल जे चेयरमैन हाफ़िज़ ताहिर अशरफी चयो आहे त मदरसनि जो दीनी तालीम खे हथी वठण में अहम किरदारु आहे। मदरसनि जो तालुक़ तालीम सां आहे। उनखे तालीम वारी वज़ारत सां ॻंढियल रहणु घुरिजे। 2019 खां हेल ताईं 18,600 मदरसा रजिस्टर थी चुका आहिनि। 2019 खां मदरसनि जे रजिस्ट्रेशन वारे मुआहिदे ते को बि एतिराज़ नाहे थियो। रजिस्ट्रेशन बाबति मुआहिदे ते मुफ़्ती तकी उस्मानी ऐं ॿियनि आलमी सही कई। मदरसनि जे रजिस्ट्रेशन ऐं नसाब बाबति प्रोपेगेंडा बेबुनियाद आहे। मदरसा इस्लाम जो मर्कज़ आहिनि ऐं दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि। चीनी वफ़द जो धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जी मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो। वफ़द तरफ़ां $1 अरब जी लागत सां मेडिकल सिटी क़ाइम करण में दिलचस्पी ज़ाहिर। सिंध जे वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सैयद कासिम नवीद कमर जो चवणु आहे त धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन सीपेक जो हिकु तरजीही मनसूबो आहे। हीउ ज़ोन सूबे में सनती तरक़ी, टेक्नोलॉजी जी मुंतक़िली ऐं रोज़गार जे मौक़नि जे हवाले सां अहम इक़्तिसादी ज़ोन साबित थींदो। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जे 2 मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ 2 मुख़्तलिफ़ कार्रवाइयूं कयूं। ऑपरेशन दौरान हिकु जवान बहादुरी सां वड़ंदे शहीद थी वियो। मीरान शाह में कयल कार्रवाई दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। ॿी कार्रवाई स्पेनवाम वारे हंधि थी जंहिं में 3 दहशतगर्द मारिजी विया। मली जे इलाइक़े गुलशन हदीद में झेड़ो, नौजवान बेदर्दी सां क़त्ल। मक़तूल ज़ाहिद मीरानी जे वारसनि जे धरणे बाद स्टील टाउन थाणे ते 3 ॼणनि मथां केस दाख़िल। SSP मली FIR में नामज़द जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करण लाइ टीमूं जोड़े छॾियूं। वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह वाक़े जो नोटिस वरितो। एडिशनल IG कराची खां रिपोर्ट तलब। अफगानिस्तान जी गादी वारे शहर काबुल में आपघाती धमाके सबबि हक़ानी नेटवर्क जो सीनियर अॻवान ऐं पनाहगीरनि बाबति वज़ीर ख़लील रहमान हक़ानी मारिजी वियो। अफ़गान गरू वज़ारत जे तर्जुमान अब्दुल मतीन हक़ानी तस्दीक़ कई आहे त पनाहगीरनि वारी वज़ारत जी इमारत अंदरि धमाको थियो, जंहिं सबबि ख़लील रहमान हक़ानी समेत केतिरा ई माण्हू मारिजी विया। शाम में बागन हटायल सदर बशार असद जे वालिद हाफ़िज़ुल असद जे मक़बरे खे बाहि ॾेई छॾी। तेल जी दौलत सां मालामाल डेरालाइज़र शहर ते पिणु कब्ज़ो करे वरितो। नईं उभरी वज़ीर आज़म तरफ़ां मुल्क खे नएं सिर अॾण ऐं ॿियनि मुल्कनि में पनाह वठंदड़ लखें शहरनि खे ॾे वापसि आणण जो ऐलान। ईरान जे रूहानी अॻवान आयतुल्लाह ख़ामनाई जो चवणु आहे त शाम ख़िलाफ़ साज़िश इसराइल ऐं अमरीका जे कमांड रूम्स में तयारु कई वई। भेड़िया रोड भरिसां नौजवान मुबैना तौर औरताणे आवाज़ से रिखजी अगवा थी वियो। संदसि वारसनि जो चवणु आहे त जानशेर चौहान अॻारे ॾींहं खां गुम आहे। मोबाइल फोन ते संदसि लोकेशन घोटकी जे कचे तरफ़ ज़ाहिर थी आहे।
सऊदी अरब के फीफा वर्ल्ड कप 2034 ईस्वी जी मेज़बानी मिली वई। सऊदी अरब पहिरियों भेरो फीफा वर्ल्ड कप जी मेज़बानी कंदो। सऊदी जे 5 शहरनि जा 15 मुख़्तलिफ़ स्टेडियम वर्ल्ड कप मैचनि जी मेज़बानी कंदा। भारत पीसीबी के फार्मूले तहत चैंपियंस ट्रॉफी ते खेॾण लाइ राज़ी थी वियो। भारतीय मीडिया जो चवणु आहे त भारत पीसीबी जो फार्मूलो तस्लीम करे वरितो आहे। भारत उहो फार्मूलो पंहिंजे इवेंट ते लागू करणु नथो चाहे। पीसीबी वाज़े करे छॾियो आहे त जेकॾहिं पाकिस्तान सेमीफाइनल या फाइनल में पहुचे थो त उनखे भारत में खेॾणो पवंदो।